बयान हज़रत मौलाना मोहम्मद कासिम सुमरो साहब कंडियारे वाला। मौजू है मकाम शहादत बेमकाम मोहम्मदी मस्जिद सिटीज़न कॉलोनी कासिमाबाद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जूअ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। मोहतरम भाइरो, मुहर्रमुल हराम जो चंड ॾिसण वारो आहे। हिन महीने के शहादत महीने सां यादि कयो थो वञे। मुहर्रम जे पहिरीं तारीख़ ते हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत थी आहे। 10 तारीख़ ते हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जी शहादत थी आहे। शहादत को नियम न आहे। शहादत जो सिलसिलो शुरू थियो आहे हज़रत हाबील खां वठी। हाबील खे संदसि भाउ काबील क़त्ल कयो। लअक़तुलन्नक, भाउ पियो दरकारे त तोखे ज़रूरु क़त्ल कंदुसि। ऐं हू पियो चए मां न बि बासिती यदी इलैका लिअक़्तुलक। हाबील पियो चए दर मां हथु सिधो तोॾे न कंदुसि। पोइ जे तूं क़त्ल कंदे त सब्र सां सहंदासीं। शहादत तॾहिं खां वठी हली आहे। केतिरनि नबियनि सगोरनि खे बि शहादत नसीब थी। जीअं सूरह आराफ़ में रब फरमायो यक़्तुलून नबिय्यिन बिग़ैर हक़। आराफ़ ऐं आल इमरान। केतिरनि नबियनि सगोरनि खे शहीद कयूं। हुज़ूर जन फरमायो त हिकिड़े ॾींहं में 40 नबियनि खे यहूदनि शहीद कयो। इहे सिलसिला पुराणा आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में कई शहादतूं थियूं। पहिरियों शहीद दीन इस्लाम जो आहे बीबी सुमैया। बीबी सुमैया बानी अबू जहल हुनखे तकलीफ़ूं ॾेई ऐं क़त्ल कयो। शहीद पहिरीं उहा आहे। उन खां पोइ बदर जे लड़ाईअ में 12 शहीद थिया सहाबी। उहद जे लड़ाई में 70 सहाबी शहीद थिया। ॿियनि लड़ाइनि में मुख़्तलिफ़ शहीद थिया। हुनैन जा शहीद, खंदक जा शहीद, कई शहीद थिया। नईं मां को शहादत जो सिलसिलो 10 मुहर्रम ते शुरू कोन थियो आहे, पर शहादत अॻे ई आहिनि। असां माण्हुनि जे लाइ अहल सुन्नत वल जमात वारा उन्हनि खे छा करणु खपे, कीअं करणु खपे, पंहिंजो हे महीने जा ॾींहं इहे कीअं गुज़ारनि, उनजी मां रहनुमाई पंहिंजे मस्जिद में अहल सुन्नत वल जमात जी करणु चाहियां थो। छो त जेकॾहिं असां रहनुमाई न कंदासूं त पोइ जीअं कचहरियुनि में ॿुधंदा, जीअं वेठा ज़ाकिरनि जो ॿुधंदा त तीअं पियो हलंदो। इन करे असांखे पंहिंजी जाइ ते तरबियत करणु तमामु लाज़मी आहे। इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह शेख सादीअ जो उस्ताद आहे। उन नुक़्तो अजीब लिखियो आहे। फरमाए थो हर इंसान खे अखियूं 2 क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ियूं अखियूं ज़ाहिरी आहिनि, ॿियूं अखियूं अंदर वारी अखि आहे। ज़ाहिरी अखियुनि खे जेकॾहिं रोशनी ॾिबी, बल्ब, बत्ती, सिज, चंड जी रोशनी, त अखियूं कमु कंदियूं। ऐं जे उहा रोशनी न मिली त हथोराड़ियूं पियो ॾींदो, नज़र कमु कान कंदी। अहिड़ी तरह सां अकुल वारी अखि, सम्झ वारी अखि, उनखे जेकॾहिं अलाह जे तालीम जी रोशनी ॾींदो त अकुल कमु कंदो। ॿियो उहा रोशनी न ॾींदो त अंधो अकुल जो, उहो अकुल ई कोन्हे को। असां अहल सुन्नत वल जमात वटि अकुल जी रहनुमाई क़ुर कंदो आहे। क़ुर शरीफ़ ॾसींदो, हुज़ूर जो तरीक़ो ॾसींदो त हुज़ूर जन छा कयो। आख़िरकार बीबी सुमैया जो हुज़ूर जन जे दौर में शहीद थी त उनजे लाइ छा थियो। बदर जी लड़ाई रमज़ान शरीफ़ में लॻी 17 तारीख़। 14 सहाबी या 12 सहाबी शहीद थिया। बदर जे मैदान ते चाट लॻो पिया त हे शहीद आहिनि बदर जा। आख़िरकार जॾहिं वरी 12 महीने फिरी अचे त हुज़ूर जन छा कयो।
70 साहबी हुजूर जंहिंजा उहद में शहीद थिया, जेके तमामु हिकिड़ा आला क़िस्म जा साहबी सगोरा। हज़रत मुसअब बिन उमेर हुजूर जंहिंजे पुफीअ जो पुटु, ऐं पुठी ॾेई बीहंदो त माण्हू सम्झंदा त हुजूर जन बीठा आहिनि। सूरत में बि ईअं, ऐं निहायत प्यारो हुजूर जन खे। जॾहिं उहो शहीद थियो तॾहिं हुजूर जन फरमायो त हाणे शहीदनि खे त उन ई लिबास में कफ़न ॾिबो आहे, त उनखे जॾहिं चादर मथे छिकनि त पेर उघाड़ा, ऐं जे पेरनि ॾे सिगो कनि त मथो उघाड़ो। एतिरी वॾी कान ई चादर। तॾहिं हुजूर जंहिंजे अखियुनि में पाणी आयो। पाण फरमाए त मुसअब, तुंहिंजे जवानीअ जे ॾींहं मूंखे यादि आहिनि। तुंहिंजे माइटनि जो सिकी लधो, हलनि घोड़नि ते सुवारी कंदे, भला कपिड़ा पाईंदे हुए, पर अॼु अलाह जे राह में तुंहिंजी हीअ हालत आहे जो तो कफ़न पूरो पवंदो। त मुंहिंजा भाइर इहे शयूं पुराणियूं आहिनि। हज़रत अमीर हमज़ो रज़ी अल्लाह अन्हु हुजूर जन जो चाचो बि थिए, रिज़ाई भाउ बि थिए। ॿिन्ही बि माईअ जी संथन गॾु पीती आहे। त भाउ बि थियो रिज़ाई ऐं चाचो बि थियो। उहो शहीद थियो उहद जे लड़ाईअ में तकलीफ़ुनि सां। जिगर हुनजो कढी चॿाड़ियो वियो। हज़रत अमीर हमज़े जो चप कन कपिया विया, मुसलो कयो वियो, पेट चीरियो वियो। ऐं हुजूर जन खे ॾाढी जोश हुयो, जज़्बो हो। पाण ॾिसई हज़रत अमीर हमज़े खे फरमायो, ईंदड़ लड़ाईअ में मां बि घटि न कंदुसि, हिननि जे 70 माण्हुनि सां ईअं कंदुसि, मुशरिकनि जे 70 माण्हुनि सां मुसलो कंदुसि। पर अलाह त अलाह रब सां ईअं सूरह नहल जूं पोयूं आयतूं नाज़िल फरमायूं, इन आक़बतुम फआक़िबू बिमिस्लि मा उक़िबतुम बिहि वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन। अलाह ताला फरमायो, एतिरो जोश, एतिरो जज़्बो। हो हिकिड़े जा न कचबो वठनि था, वरी 70 जा। आक़बतुम फआक़िबू बिमिस्लि मा उक़िबतुम, तूं हिकिड़े जो कर न, जिन वरी 70। इहो ठीकु न आहे, पर वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन, पर जे सब्र सां बर्दाश्त कंदे त उहो त सभ खां भलो आहे। हे अलाह थो ॾस ॾिए, अलाह सां इहो थो ॾस ॾिए रब साईं, तव्हां सब्र सां बर्दाश्त कयो। जो वड़ जुड़े जन सी सो वड़ सही कनि, लाश जी बेहरमती हुननि खां थी आहे, तव्हांजो वड़ ई न आहे। तव्हां छॾे ॾियो, भली काफ़िर जे केर हुजे, मरण खां पोइ ठीकु आहे। त मुंहिंजा भाइरो अहिड़ा अजीब सानिया थिया। हज़रत अमीर हमज़ो रज़ी अल्लाह अन्हु शहीद थियो। उन खां पोइ साहबा जो सिलसिलो आहे शहादत जो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे शहीद करण लाइ वॾा जतन कयूं, पर रब खणी बचायो। अल्लाह यासिमुक मिनन नास, माण्हुनि खां तोखे अलाह बचाईंदो। तॾहिं रब सां हिफ़ाज़त थी वई। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु वॾो जर्नेल, 10 साल 5 महीना हुन हुकूमत कई आहे। शींहं बकरी गॾु चरिया आहिनि। पाण मुलाज़िम थी हुननि जी ख़िदमत कंदो, नौकर थी रहियत जी। मां अॻे मिसाल ॾिनो, पर हाणे वरी थो जुमिलो दोहरायां। महात्मा गांधीअ जो तव्हां नालो ॿुधो हूंदो। महात्मा गांधी कांग्रेस जे हिकिड़ी कॉन्फ्रेंस में ख़िताब पियो करे। छा पियो चवे? अॻिते असांखे ज़िंदगी हज़रत अबू बकर ऐं उमर फारूक वांगुरु गुज़ारणी पवंदी। महात्मा गांधी पियो चए त जॾहिं तकरीर हुन जी ख़तमु थी त असांजे पंचायत वारनि चयो त लीडर तोखे ॿिए यादि ई कोन आया। बोनापार्ट आहे, हिटलर आहे, तोखे यादि ई कोन आया। तोखे जी यादि 2 मुस्लमाननि खे ख़ुशि पियो करी छा? गांधीअ खे चयूं, गांधीअ यार त मां त घणेई तारीख़ूं पढ़ियूं आहिनि, पर इन्हनि जहिड़ी हुकूमत ॿिए कंहिंजी कान थी आहे, जेको यतीम बचड़नि खे कुलनि ते खयूं अथनि, कोड़ियुनि मायुनि जो वरी बुहारी पाण ॾींदा वतनि, उन्हनि खे ॿकरियूं ॾुही ॾियनि, उन्हनि जो पाणी घर जो भरे वञनि। इन्हनि ॿिनि जी सीरत मां अहिड़ी पढ़ी आहे, बाक़ी ॿियो मूं कंहिंजी अहिड़ी पढ़ी कान्हे का। तव्हां ई ॻोल्हे ॾेखारिजो त अॻिते उहे नाला खणंदा। त हुननि जी ज़िंदगी अहिड़े क़िस्म जी बहितरीन नमूने सां पई गुज़रे, पर उन्हनि खे शहादत मिली। 10 साल 5 महीना हुकूमत। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु हुज़ूर जंहिंजी मुराद आहे, पाण दुआ घुरियनि त अलाह साईं तो 2 माण्हुनि सां दीन खे, इस्लाम खे तक़वियत ऐं क़ुवत पहुचाए। पोइ हिकिड़ो आहे अमर बिन हशाम या उमर बिन ख़त्ताब। अलाह साईं दुआ क़बूल फरमाई। आओ जो अखरो माना या रब साईं हज़रत उमर फारूक खे दीन इस्लाम ते आंदो, दीन खे क़ुवत थी। ॾाढियां वञी मके मुकर्रम में कलबे जो ऐलान इक़रार कई। दुश्मन वेठा ॿुधनि, पर करे कुझु न पिया सघनि। हुनजो ॾकाउ शहादत वक़्त में हज़रत उमर फारूक
फजर जे निमाज़ जे लाइ बीठो मुसले ते, अल्लाह अकबर चई बीठो त उते आयो फेरोज़, अबू लोलो फेरोज़, छुरो खणी आयो, ॿिमो छुरो हेॾां होॾां, ज़हर सां हुनखे भरे आयो त जीअं ज़हरीलो हूंदो त बची न सघंदो। हज़रत उमर फारूक ते 3 वार कई निमाज़ में। हज़रत उमर फारूक बेहोश थी किरियो। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जमात जे आॾो बीठो, हद थी वई, हेड़ो सानियो थिए पियो निमाज़ जो सलाम न वारायो कर, निमाज़ में बीठा, निमाज़ खे छॾनि न पिया, हेॾो सानियो थियो आहे। हज़रत उमर फारूक पियो थो तड़पे, बेहोश थी वियो, होॾो निमाज़ हुन पूरी कराई। हाणे हज़रत उमर फारूक खे जॾहिं होश आयो त पहिरीं निमाज़ अदा कई, पहिरीं निमाज़, पोइ ॿियूं ॻाल्हियूं। ऐं असां शलन कराची वञूं, वाट ते निमाज़ पढ़ूं कोन, वक़्तु थी वञे निमाज़ कोन पढ़ूं। ऐं क़ुर शरीफ़ छा थो फरमाए, इन सलात कानत अलल मोमिनीन किताबम मौक़ूता, निमाज़ वक़्त ते लाज़मी आहे पढ़णु, टाइम थिए त पढ़िजे। लड़ाईअ जे वक़्त में निमाज़ माफ़ कान थी थिए। क़ुर शरीफ़ में आहे वलतात ताइफ़तुन उख़रा लम युसल्लू, निमाज़ लड़ाई हले पई थी, जे निमाज़ जो टाइम थी वञे त अधु लश्कर जो पेशमाम जो पुठियो निमाज़ पढ़े, 2 रकातूं पढ़ी वरी इहे वञी लड़ाई में बीहनि, हो जॻह रही हलनि से पोयूं 2 रकातूं वरी उन अची पेशमाम सां गॾु पढ़नि। माना लड़ाईअ जे वक़्त बि निमाज़ छॾे कोन थी। असांखे बाहुनि त वेन नथी बीहे, लारी नथी बीहे, ऐं अटकलूं सटकलूं करे पिया था पाण बचायूं। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ने पहिरीं निमाज़ अदा कई। पुछे त केरु हो मुंहिंजे कातिलनि में? फलाणो। निकिरी न सघियो हो, जमायत सिफ़ुनि जी मिलियल आहे त निकिरी न सघियो। जॾहिं हुननि खे निमाज़ खां पोइ पकिड़ण जी कोशिशि कयूं त उहो बि छुरो पियो हलाए। 6-7 ॼणा ॿिया बि ज़ख़्मी करे क़तलु करे विधई, शहीद करे विधई, पर पकड़िजी पियो। पकड़ियो त पोइ पाण खे उहो ई छुरो हणी आपघात करे क़तलु करे छॾियो, 2 ज़ख़्म में पहुतो। मजूसी क़िस्म जो माण्हू, माना बाह जो पूॼारी, अहिड़े क़िस्म जो ग़ैर मुस्लिम हो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ने शहीद थियो। वरी उन खां पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ने क़ुर पाक जे पढ़ंदे शहीद थियो। हज़रत अली करम अल्लाह जो निमाज़ लाइ उथारे बीठो, असलात असलात, अब्दुर्रहमान बिन मुलजिम उन वार करे हज़रत अली करम अल्लाह जो शहीद कयो। असां अहल सुन्नत वल जमात जो दलील इहो आहे त जॾहिं हज़रत अली करम अल्लाह जो 21 रमज़ान ते शहीद थो थिए त आख़िरकार उन जे लाइ हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ने कहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो, हज़रत इमाम हसन कहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो, पोयनि कहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो, जे उन्हनि बि सब्र खां कमु वरितो आहे। मां त हैरत में पइजी वेंदो आहियां। हज़रत अली करम अल्लाह जो फरमायो, इहो जंहिं मूंखे छुरो हणी ज़ख़्मी कयो आहे, इनखे खाधड़ो सुठड़ो ॾिजो, सख़्ती न कजो, पर जे मां न बची सघां त पोइ क़िसास में क़तलु कजोसि, वरना त तेसि ताईं हुनजी सार संभाल सुठी पिया हलाइजो। मां जेसिताईं मां बची थो वञा त पोइ माफ़ नथो बचां त पोइ शहीद थींदो। ऐं हुननि माण्हुनि जो त जिगर एॾो सब्र सां पिया सहंदा। हुज़ूर जन वटि वहशी आयो, जेको हज़रत अमीर हमज़े जो कातिल हो। उन चयो साईं मां मुस्लमान थिया त क़बूल आहे? पाण फरमाई कहिड़ी थो ॻाल्हि करी, तुंहिंजो दीन इस्लाम असां वटि क़बूल, ऐं हे तुंहिंजो दीन त क़बूल, मुंहिंजो चाचो शहीद थियो पर तूं जे मुस्लमान थींदे त ठीकु आहे। बहरहाल हुज़ूर जन फरमायो त मुंहिंजे आॾो न वेहिजांइ, छो त मतां मूंखे चाचे जी शहादत यादि अची वञे। त मां यादि करण जे बदिरां हुज़ूर जन विसारण खे पसंदि था कनि, यादि न अचे। या असांजे इस्लाम में दीन में आहे ला युअज़्ज़ा फ़ौक़ सलास, माण्हू गुज़ारे वञे त तर जा माण्हू 3 ॾींहंनि खां पोइ ताज़ियत ते न ईंदा। 3 ॾींहंनि में जेका ताज़ियत कयूं त कयूं, पोइ न ईंदा। छो? ले अल्लाह यतजद्ददल हुज़ुन, उनजे ग़म खे न कबो। बसि ठीकु आहे, जेको विसारण जी कोशिशि कबी। ऐं हाणे त हुनखे सायो करे रुआरण जी कोशिशि थी कजे। चलण कंहिंजो माण्हू गुज़ारे न, भाकुर पाए तेसिताईं कढंदसीं न हथ जेसिताईं ओछगार न ॾिए। हालांकि दिलि जा ॾियण लाइ माण्हू ईंदो आहे, ताज़ियत माना हुनखे हिमथाइण त बाबा हर शइ अलाह जी आहे, असांजी न आहे, पिरापटी असांजी कान्हे का, पर असां वरी हिनखे ज़ोरीअ रुआण ते मजबूर कंदासीं। मुंहिंजा भाइरो, इहे शहादतूं तमामु पुराणियूं आहिनि,
हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु को मामूली न आहे। असां अहल सुन्नत वल जमात वटि जेका उन्हनि जी इज़त आहे न एतिरी हुन पार्टीअ वटि कान्हे का। जॾहिं नालो खणंदासूं त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अदब सां हुज़ूर जन फरमायो सय्यदा शबाब अहल जन्नत, जन्नत जे जवाननि जा सरदार हूंदा। माना हिते जेके जवान दुनिया में गुज़ारे था वञनि ॿई इमाम सगोरा उन्हनि जा हूंदा, अॻुवान हूंदा, रहनुमा हूंदा उन्हनि जा। ऐं हुज़ूर जन जो हिननि सां प्यार हो। हिकु दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो बीठा ॾियनि जुमे जो, मिशकातुल मसाबीअ में हदीस आहे। ॿई नींगर हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु, विच ते फ़र्क़ु आहे ॼमण में 1.5 साल। ऐं हुज़ूर जन जे लाॾाणे महिल हज़रत इमाम हसन जी उमिरि 7 साल ऐं हज़रत इमाम हुसैन जी उमिरि 5.5 साल आहे। एतिरा नंढा। त जॾहिं हुज़ूर जन ख़ुतबो वेठा ॾियनि त ॿई अचनि पिया मस्जिद में। पोइ थाॿड़िबा पिया अचनि, नंढड़ा जो हुया त या को ज़मीन अहिड़ी या थाॿड़िबा। त हुज़ूर जन तकरीर छॾे वञी ॿिन्ही खे खयूं कच्छ में। पाण फरमायूं क़ुर थो चए त अमवालुकुम औलादुकुम फितना, माल ऐं औलाद फितनो आहे। सो मां हिननि खे जो ॾिठो त थाॿड़िजनि था त रूह रही न सघियो वञी हिननि खे खयूं मां। वरी हिकिड़े दफ़े हुज़ूर जन जे कुल्हे ते चढ़ियल हुजनि, हिकिड़ो हिन कुल्हे ते ॿियो हिन ते। त हिकिड़े साहबीअ चयो साईं नींगरनि खे सुवारी भली अथई आहे। त हुज़ूर जन फरमाए पर सुवार बि त घटि कोन्हनि, सुवार बि त आहिनि, हिननि खे अहिड़ी सुवारी मिले त छा थियो। मुंहिंजा भाइरो उन्हनि जे दर्जे खे अहल सुन्नत वल जमात ई ॼाणनि था। ईअं न आहे त को हिननि वटि इज़त न हुजे। अञा हो जॾहिं जज़्बात में अचे थो त असां त कने ॿुधो आहे। मां त महिल चवां हुसे 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 नऊज़ बिल्लाह मिना, काॾे पाक नाला, काॾे हुननि जी इज़त, काॾे एतिराम। हे त बेअदबी जो मुज़ाहिरो थी वियो। पर इन तरीक़े खे न हुज़ूर जन अपनायो, न हज़रत अली करमल्लाह जो अपनायो, ऐं न को इमामनि सगोर न अपनायो, न कंहिं न अपनायो। न क़ुर थो ॾसे, न अलाह जो हबीब थो ॾसे। इहो तरीक़ो ई उपतो आहे। इहे रस्मूं आहिनि, इहे रीतूं आहिनि। दीन में हिननि जो को तसवुरु कोन्हे। सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। सीरत हलबिया में मूं अजीब नुक़्तो पढ़ियो। लिखियलु हो त जॾहिं अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई गुनाह करे सुम्मा यस्तग़फिरिल्लाह यजिदिल्लाह तव्वाबर रहीमा औ कमा क़ाल। अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई त गुनाह करे जे मूं वटि माफ़ी वठणु ईंदो त मूंखे ॾिसंदो त बख़्शींदड़ हूंदुसि, मां माफ़ु करे छॾींदुसि। शैतान गॾु थिया यार, हे त असां सां ज़ुल्म थी वियो। असां मसे महिनत करे गुनाह करायूं, वरी अलाह साईं झटि छॾे ॾियनि माफ़ी ॾियनि, त असां सां त ज़ुल्म थी वियो। असां वॾी महिनत सां था गुनाह करायूं। छा करणु खपे? हिन जो ट्रोड़ भला ताड़ियो। ॿियनि खे हथु कोन आयो पर वॾे इब्लीस खे हथु आयो। हुन चयो त मां हथु कयो आहे। अॻिते हिननि खां गुनाह करण जे बदऊं विद्यतूं सेखारियो। पोइ हिनखे गुनाह सम्झंदो ई कोन, माफ़ी घुरंदो ई कोन। उहो सम्झंदो त दीन इहो आहे, हूंदियूं रस्मूं रीतूं। हे सम्झंदो दीन हुनखे। दीन कॾहिं ठहियो आहे? इन दीन इंदल्लाह इस्लाम। दीन इस्लाम हुज़ूर जन ॿुधायो। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम हुज़ूर जन जे दौर में कामिल थी वियो। जेको तरीक़ो उन्हनि जो अहल सुन्नत वल जमात उनखे अपनाईंदा आहिनि। इहे रीतूं रस्मूं ग़लति आहिनि। हाणे साईं हिननि ॾींहंनि में कुहर था चाढ़नि, छोला था चढ़नि। अहल सुन्नत वल जमात वारा बि सबीलूं तूं खुली वञनि रोडनि ते, उन्हनि ते पई थी रिकॉर्डिंग हले। मां त हिकिड़ी जाइ ते वियुसि सखर में, हेॾो हिकिड़ी पार्टीअ जी हले पई सबील, हिन हे जी एॾो आवाज़ हुजे जो न को हुनजो सम्झ में अचे, न को हुनजो विच ते विच वारनि जा कन पिया खाजनि। पर को घटि बि न चओ, खणी त चवंदा त हे त अदब ई कोन्हनि को। नऊज़ बिल्लाह में न अदब ई जो नालो आहे। इहो दीन न आहे। न्याज़ था थियनि। इहे न्याज़ दियाज़ अहल सुन्नत वल जमात खे खाइणा न आहिनि। न्याज़ थियो अलाह खां सवाइ ॿिए जे लाइ। इब्राहिम अलैहिस्सलाम जा अखर क़ुर में आहिनि, इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी इबादत, मुंहिंजो जीअणु, मुंहिंजो मरणु अलाह जे नाले ते आहे। हे अलाह जे नाले खां सवाइ ॿिया इहे ख़ैर न आहिनि। इहे न्याज़ दियाज़ न खाइबा। सबील जो पाणी बि न पीबो, छो त सबील हुसैन था लिखनि पिया ऐं न्याज़ खे इमाम हुसैन जो न्याज़ था चवनि पिया। नऊज़ बिल्लाह। उहो पंहिंजी जाइ ते भला रहनि, पर क़ुर थो चए ला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाह अलैह।
जिते रब जो नालो न पियो तोखे खाइणी मन हो न खाइबो अहिड़ा न्याल ध्याल छॾे ॾियो न खाइबो आहे असांजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइणु कोशिशि करणु तव्हांजो कमु आहे इन खां बचाओ ॿियो त पंहिंजे बच्चनि जे मथां बि कंट्रोल कयो न वञनि ॾिसणु केतिरनि आलमनि जो नज़रियो आहे त उहो थोरा हूंदा आहिनि मातम करण वारा 8-10 हूंदा आहिनि ॿिया रुॻो असां वारा रोशे को ॾिया ॿाहिरों बीठा हूंदा आहिनि पोइ सम्झंदा आहिनि त वॾो जुलूस आहे हालांकि हुज़ूर जन फरमाए मन तकसर बि जमातिन फहुव मिनहुम जेको जंहिं पार्टीअ खे घणो करे क़यामत में हुन सां गॾु उथंदो केॾो नुक़सानु थी वेंदो न क़ुर जो दौरु न निमाज़ छा जूं ॻाल्हियूं छा जी मुहार वरी कुहर था चढ़नि मौलाना सुल्तान अहमद साहिबु चवंदो पुराणे नमूने में चवंदो त जॾहिं पाणी पीअण लाइ कोन हो त कुहर छा में रधऊं जॾहिं पीअण जो पाणी कोन थो मिले त उते छोला छा में रधऊं उहे हाणे साईं छोला चाढ़ियो महिरम ते ख़ैर ख़ैरात जे करे को करे त बि महिरम गुज़रे को करे मुशाबियत हुननि जी न हुजे इहे उन्हनि पंहिंजे बचनि खे बि सेखारे छॾियो हाणे ॾिसो त क़ुर शरीफ़ चवे छा थो अलाह ताला फरमायो वस्ताईनो बिसब्र वसलाह का परेशानी पहुची वञे त मदद घुरो ॿिनि शयुनि सां हिकिड़ो सब्र कयो ऐं ॿियो निमाज़ घणी पढ़ो सब्र असांखे अलाह ऐं अलाह जे रसूल सेखारियो आहे हिकु न पर केतिरनि जान ते रब फरमायो इन अलाह मा साबिरीन क़ुर वारनि सां गॾु आहे मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी ईंदो हो अॻे ईंदार मूंखे त क़ुर में ॾेखारियो किथे लिखियलु हुजे त इन अलाह माल मातिमीन पूरे क़ुर में कोन्हे मा साबिरीन घणनि जाइन ते आहे त पोइ सब्र वारो पासो असां अहल सुन्नत वल जमायत कयो आहे छो त रब ईअं थो ॾसे वस्ताईनो बिसब्र वसलाह मदद घुरो सब्र सां ऐं निमाज़ सां का परेशानी पहुची पवे त माण्हू निमाज़ खणी पढ़े ऐं सब्र सां हले हाय घोड़ा न करे इहा हुज़ूर जन फरमायो जेके मायूं वार पटिन रड़ियूं कनि इहे दोज़ख जो ॿारनि आहिनि जेके वफ़ात जे वक़्त में पार कढी रोअनि हुज़ूर जन जो फरमान इहो आहे अलाह जो फरमान हे आहे फरमाए थो वस्ताईनो बिसब्र वसलाह इन अलाह मा साबिरीन अलाह ताला सब्र वारनि सां गॾु आहे हलो ॿियो मसालो सलाद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेके अल्लाह जे राह में शहीद थिया उन्हनि खे तव्हां ज़बान सां बि मोल न चओ भाइरो शहादत को मामूली दर्जो न आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त शहीद उहो जेको लड़ाईअ कंदे दुश्मन जे धक सां शहीद थिए या वरी ओचितो कंहिं पंहिंजे ई सां ज़ख़्म सां शहीद थी वञे लड़ाईअ में या डाकू ऐं धाड़ेल जे तां शहीद थिए पाण फरमाए इन खे कफ़न बि उहे ई कपिड़ा हूंदसि इहे कपिड़ा न लाहिबा ऐं ॿियो गुस्ल बि न ॾिबो इन ई रत सां दफ़न कबो क़यामत ॾींहुं रब ॼारो उथंदो रब फरमाए तुंहिंजा हाल कीअं थिया हे चवंदो रब तुंहिंजे नाम तां सिर ॾींदे सदके थी आयो इहो हुननि जे लाइ दर्जो आहे पाण फरमाए त शहीद खे अवल जन्नत ॾेखारींदो आहे रब उन खां पोइ हुनजो साहु निकिरंदो आहे उते पहुचण खां पोइ रब साईं हुन जे लाइ केतिरो थो कुर्ब करे उहद जे लड़ाईअ में हज़रत अब्दुल्ला हज़रत जाबिर साहिबीअ जो अबू उहो शहीद थियो सुबुह जो हज़रत जाबिर मुंहिंजो वेठो परेशान पाण फरमाए जाबिर ॾे ख़बर परेशान आहे इहे अबू कल्ह शहीद थियो आहे अक वॾो छॾियो अथई मां मिसकीन माण्हू छा कयां कर्ज़ चढ़ियल आहिनि हुज़ूर जन फरमायो तोखे ॿुधायां त पिणे सां रब कीअं ॻाल्हायो जाबिर चयईं ॿुधायो महिरबानी कयो ॾसण वारा हुज़ूर जन ऐं जाबिर जे पीउ जो हवालु पिया ॿुधायो पाण फरमाए जॾहिं हितां शहीद थी तुंहिंजो पोइ अब्दुल्ला रब वटि पहुतो तॾहिं अलाह ताला फरमायोसि मां तुरीद या अब्दुल्ला अब्दुल्ला जो घुर जेको घुरणो हुजे त ॾिए हुज़ूर जन फरमायो त अब्दुल्ला चयो साईं कहिड़ी खोटी आहे जो घुरां जन्नत ई खोटी हर शइ आहे रब ॿीहर फरमायोसि मां तुरीद या अब्दुल्ला इरादो छा अथई छा थो तलबी त ॾियां घुर मूंखां कुझु हज़रत अब्दुल्ला ॿीहर ॿी अखर चया साईं हर शइ आहे टियों दफ़ो जॾहिं रब साईं फरमायोसि तॾहिं हज़रत अब्दुल्ला थो फरमाए रब जे आॾो उरीद अन तुरदनी इला दुनिया लिउक़तल फी सबीलिक मरतन उख़रा
रब जे मुंहिंजे शहीद थियण जो एॾो मान आहे जो तूं मालिक पियो थो हर हर पुछी त पोइ ॿीहर मूंखे दुनिया में जहिड़ो करे मोटाए त वरी तुंहिंजे नाव तां सिर क़ुर्बान करे पोइ जीअं शाह साहब फरमायो आहे न हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां हुजनि सिर घणा त वारे वारे वठिया शहीद जी दिलि ईअं चवंदी आहे त जेकर वरी मोटी वञा सुम उक्तल फी सबील के मरत नुखरा वरी ॿीहर शहीद जे हुननि जो आला दर्जो आहे उन्हनि जे दर्जे ते असां ख़ुशि आहियूं अलाह ताला उन्हनि खे वॾो दर्जो नसीब फरमायो आहे ईअं त शहीद कई आहिनि हज़ारे शहीद आहिनि उन्हनि जे लाइ हिकु हिकु जो ॾींहुं मल्हाइजे त सॼो साल ई असांजो रुॻो इन्हनि मातमनि में गुज़री वञे सब्र सां माण्हू कमु वठंदो हौसले सां कमु वठंदो अलाह ताला थो फरमाए ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात जेको अलाह जे राह में शहीद थियो उनखे मुअल बि न चओ शहीद ॿिनि क़िस्मनि जूं शहादतूं हिकिड़ी शहादत आहे हुक्मी ॿी शहादत आहे हक़ीक़ी हुक्मी शहादत चइबो आहे दीवार किरी मरी पियो एक्सीडेंट थियो उन में मरी पियो ॿी का आफ़त अहिड़ी आई ओचितो ज़िलज़िलो थियो जाइ किरी मरी पियो इनखे चइबो आहे शहीद हुक्मी या वहम में औरत गुज़ारे वञे इहा बि शहादत हुक्मी आहे इनखे गुस्ल बि ॾिबो नमाज़ सभु कुझु थींदो ऐं शहीद हक़ीक़ी आहे जेको लड़ाईअ में शहीद थी वञे ऐं ॿियो उहो जंहिंखे डाकू ऐं धाड़ेल क़तलु करे हे पंहिंजे इज़त ऐं पंहिंजे रिज़्क़ जे हिफ़ाज़त जे लाइ मुक़ाबिलो करे थो पर धाड़ेलनि जे हथां जे शहीद थी वञे त इन खे बि गुस्ल न ॾिबो इन कपिड़नि सां वेंदो इहा हक़ीक़त हक़ीक़ी शहादत आहे त शहीद जो दर्जो को मामूली आहे छा हज़रत साईं ॿेरारनि जो जुमिलो मूंखे यादि आहे पाण फरमाईं त शहादत ऐं नुबूवत इहा महिनत सां न मिलंदी आहे इहो अलाह जंहिंखे अता फरमाए नबी रब न करे पाण खे नबी सॾाए त मुर्तद ऐं जे अलाह शहादत न ॾिए पाण खे छुरो हणी क़तलु करे त आपघात शहीद त कोन थींदो न शहादत जंहिंखे रब अता फरमाए ऐं लड़ाईअ सां बि शहादत ॿधल कान्हे का उहो नसीब आहे जंहिंखे शहादत मिले उहो अलाह जो करम आहे जंहिंखे अहिड़े त बिना पुछाणे जे जन्नत में हुज़ूर जन हिकिड़े लड़ाई ऐं जिहाद तां मोटिया जुमिलो कहिड़ो पिया फरमाइनि त रजाना मिनल जिहादिल असग़र इलल जिहादिल अकबर नंढड़े जिहाद तां मोटी वॾे जिहाद ते आहियूं हाणे लड़ाई थी नंढड़ो जिहाद ऐं घर वारी ज़िंदगी थी वॾो जिहाद आलमनि लिखियो आहे त हिन जो मतिलबु हीअ आहे त जन्नत में पहुचण जो सवले में सवलो वेझड़ो रस्तो जिहाद आहे धकु लॻो जन्नत में पहुतो ऐं हे डिघो रस्तो आहे सॼी उमिरि निमाज़ूं पढ़ो सॼी उमिरि ज़िक्र करे रोज़ा रखो सालनि जा साल तॾहिं जन्नती थी हुते त धकु लॻो झटिपट छोटे में छोटो रस्तो जो उते यकदमि पहुतो अलाह साईं जा उन्हनि सां इनाम आहिनि अलाह जा हिन जा महिरबानियूं शहीदनि खे कहिड़ो मसालो आहे हुज़ूर जन फरमाए त सावनि पखियुनि जे गुजियुनि में अलाह ताला हुननि जे रूहनि खे रखे थो जन्नत में जेसि ताईं क़यामत क़ाइमु थिए उॾामंदा था वठनि घुमंदा था वठनि जन्नत सैर कंदा था वठनि त अलाह ताला फरमायो ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात ज़बान सां त हुननि खे मुअल न चओ बल अहयाउन ॿी जा तरफ़ फरमायो ला तहसबन्न लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाह अमवात पंहिंजे दिलि में बि मुअल न चओ उहे जहिड़ा आहिनि बल अहयाउ इंद रब्बिहिम युरज़क़ून अलाह वटि हुननि खे रिज़्क़ मिले पियो थो कीअं थो मिले रिज़्क़ो मालिक पाण थो ॼाणे असां तव्हांखे नेमतूं जन्नत जूं जॾहिं हिसाब किताब थिए पोइ थियूं मिलनि हुननि खे क़बर में पहुचण साण गॾु हुननि खे नेमतूं रब जूं पहुची थियूं अलाह ताला फरमायो उन्हनि खे तव्हां मोल न चओ ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ हो जहिड़ा आहिनि फरमाए थो भला किला तशूरुन तव्हांखे ख़बर कान्हे हज़रत अब्दुल्ला हज़रत जाबिर जो पीउ जॾहिं रब फरमाए त छा खपे तॾहिं ॿियो जुमिलो हीउ बि चई अलाह साईं मोटा आहे त माइटनि खे ख़बर ॾेई अचो अलाह केतिरो राज़ी थियो आहे शहादत सां रब फरमायो ॿार मोटाइण पोइ हिते कोन थींदो उन्हनि खे ख़बर मां थो ॾियां त तोसां कहिड़ियूं नेमतूं थियूं शहीदनि सां मां थो ख़बर ॾियां पोइ तॾहिं अलाह ताला हे आयत नाज़िल फरमाए त हिनखे मुर्दो न चइजे इहे त दीन जे ख़ातिर शहीदनि जे रत सां
हे इस्लाम दीन जिए थो। अल्लाह साईं नसीब कयो हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह अन्हु खे शहादत, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु खे शहादत। ऐं इहे जेके न किस्सा आहिनि करबला वग़ैरह जा न, इहे 100 साल पोइ हज़रत इमाम हुसैन जे शहादत खां पूरो 100 साल पोइ इब्न मखनफ़ हिकिड़ो हो यहूदी क़िस्म जो माण्हू, उन लिखियो किताब, हीअं थियो हीअं थियो हीअं थियो। तॾहिं मौलाना सुल्तान फरमाईंदो हो, ईंदो मौलाना पंजाब खां ईंदो हो अब्दुल सत्तार तौनसवी, उहो पियो फरमाए त इहा कमेंट्री लिखे केरु पियो उन महिल, हीअं थियो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो, केरु पियो लिखे? हिकिड़ो त जेके हज़रत इमाम हुसैन सां गॾु हुआसीं त शहीद थींदा विया, बीबियूं अंदरि हूं खीमनि में, उहे ॿाहिरि न निकिरंदियूं, जो उहे ॿाहिरि निकितियूं रन पियूं। मूंखे हिकिड़े ई चयो, मुंहिंजी यार ॻाल्हि त ॿुधो, 14हीं सदी आहे, जेकॾहिं न मां फलाणे रोड ते मरी पवां त मुंहिंजी माउ 14हीं सदीअ जी माई आहे, पर बुरके खां सवाइ कान निकिरंदी। इहा ईंदी मुंहिंजे मथां रोअण करे चवंदी त पुट जो लाश हेॾे खणी अचो। तव्हां कहिड़ी वठा ॻाल्हि कयो? पाक बीबियूं, जेको हज़रत बीबी फातिमा रज़ा फरमाए त मुंहिंजो लाश बि राति जो खणिजो, मथां धारे जी नज़र पवे त केतिरो कंदा। इहे बीबियुनि सां ॿाहिरि निकिरी आहिनि, इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं? माण्हुनि जी ठाहियल हिकायत। इब्न मखनफ़ ठाहियो हो, शहादत बरहक आहे, पर इहे कमेंट्री हीअं थियो हीअं थियो हीअं थियो, इहा पोयनि जूं ठहियल ॻाल्हियूं, न क़ुर आहे न हदीस आहे। त मुंहिंजा भाइरो, असां ताबेदार क़ुर ऐं हदीस जा आहियूं, जेसि ताईं उहे मोकल ॾींदा उहो ई कंदासीं, जेको असांखे इजाज़त न मिलंदी न कंदासीं। पंहिंजे तरफ़ां दीन हलाइबो न आहे, इहे रस्मूं आहिनि। हिकिड़े साल हिकिड़ी रस्म थी वधे, ॿिए साल ॿी थी वधे पई, रस्मुनि जो कमु वधणो आहे, अलाए किथे वञी पहुचाईंदसि ख़ुदा ॼाणे। असां अखे ॾिठो अलम खोड़ींदा हुआ, पोइ वरी उनखे तारियूं पटे सिरिय जूं उहे वरी रसीअ में उनखे विझी पोइ वटे ऐं ॿधंदा। हाणे त साईं स्टील जा ठही विया आहिनि, 1.5 लख ते हिकिड़ो, 1.25 लख ते हिकिड़ो, वञे थी तरक़ी थींदी, अलाह ढके अलाए किथे वञी पहुचे। असांजो इन तरीक़े सां को वास्तो कोन्हे, को ताल्लुक़ कोन्हे। मुंहिंजी तव्हांखे अपारत हूंदी त कोशिशि करे तव्हां इन जी शिरकत बि न कयो, पर पंहिंजे बचनि खे बि इन्हनि खां बचायो। जेकॾहिं न हिकिड़ो दफ़ो हुननि जे कचहरी में अची वियो त पोइ नुक़सानु थी पवंदो। कचहरियुनि में होटलनि ते साहिबु हीअं छो कयो हीअं छो कयो हीअं छो कयो। मुंहिंजा भाइरो कंहिं ते था एतिराज़ु कयो, जेके हुज़ूर जन जा साथी ज़र आख़िर जे शतऊ फाज़र फस्तग़लज़ फस्तवाला सूती सूकी, हुज़ूर जन जी पोख आहे, साहबा हुज़ूर जन जी पोख आहे, शागिर्दनि हुज़ूर जन जा। हाणे उहे वरी सभु फिरी विया, बाक़ी वञी 5 ॼणा बचा। त मौलाना अब्दुल सत्तार तौनसवी चयो, पोइ त पोख भली न थी। हिकिड़ो पोख आहे, टींगो हिते बीठो आहे, टींगो हुते, पोइ चवंदो त वरी ॿी पोख पोखिया बाक़ी हाणे इन मूं छा थींदो। पोइ त वरी को ॿियो न बि अचे। हुज़ूरनि जी पोख पोखियल अहल सुन्नत वल जमात चवंदा त कामयाब आहे। 1.25 लख साहिबा जो आहे, हिकिड़े हिकिड़े मथां असां पूरी उमत क़ुर्बान वञूं त पूरा न पइजी सघंदासीं। साहबी साहबी उन्हनि जो दर्जो आहे आला। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु सां मुहबत असांखे आहे, हज़रत अली करमल्लाह जो असां मुहबत आहे, हज़रत इमाम हसन सां आहे। उन्हनि जो नालो बि असां अदब सां था खणूं, नालो खणबो त रज़ी अल्लाह अन्हु चवंदा आहियूं। केरु थो चए त न आहे, असांखे उन्हनि सां मुहबत आहे। हुज़ूर जन फरमाए त जेको मूंसां थो मुहबत रखे त मुंहिंजे माइटनि सां अहल बैत सां मुहबत रखे। इहो त दीन आहे, दीन जो हिसो आहे। मुहबत इहो मतिलबु आहे छा त माण्हू रड़ियूं कंदो वठे मातम कंदो वठे। इहे आया केॾो आहिनि, इहे ताबू दाबू त तैमूर लंघ ठाहिया, तैमूर लंघ खां पोइ हलियो आहे, अॻे हुयो ई कोन को। कंहिं चयो न त क़ुर आहे हदीस आहे, आयो केॾा आयो। रब थो फरमाए पियो, वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू, मुंहिंजे तरफ़ां आज़माइशूं ईंदियूं आहिनि, कॾहिं ख़ौफ़ कॾहिं बुख, वनक़्स मिनल अमवाल अनफुस व समरात, कॾहिं माण्हू खुटंदा शहीद थींदा, कॾहिं माल मिल्कियत खुटंदो ट्रोट पइजी वेंदी वापार में, वल अनफुस कॾहिं माण्हू खुटंदा, व समरात कॾहिं बचा गुज़ारे वेंदा। इहो कमु हलंदो आहे पियो जहान में। व बशिर साबिरीन, अहिड़नि वक़्तनि ते जेके सब्र कंदा उन्हनि खे मुबारक आहे। ॾिसो 2 जुमिला रब फरमाया, हिकिड़ो इन अल्लाह मा साबिरीन, ऐं ॿियो त बशिर साबिरीन, सब्र वारनि खे मुबारक। असां इन मुबारक जा लाइक़ बणिजी सब्र वारो पासो इख़्तियार कयो आहे। दीन इहो आहे, क़ुर इहो आहे। रब थो फरमाए पियो, अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबत, जेको मुसीबत महसूसु करे, ॾुख महसूसु करे, परेशानी महसूसु करे, कॾहिं पुट जे करे, कॾहिं भाउ जे करे, कॾहिं अबे जे वफ़ात जे करे,
पोइ रब थो फरमाए ॾस मां थो ॾियांव मुसीबत पहुचे कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन त तव्हां हिकदमि दुआ पढ़ो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अहिड़नि मौक़नि ते माण्हू कोशिशि करे हर हर इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़े, पर मां त पुटनि खे चवंदो आहियां त भाउ मुसीबत पहुचण खां अॻु ई पिया पढ़ो, उदासां में सहप कान्हे, ओचितो मुसीबत अचे त ब्लड प्रेशर हाई थी वञे, तंहिंजे करे पिया राति ॾींहुं पढ़ोसीं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन त असां कमज़ोर ऐं रब मुसीबतुनि खां बचाए, परेशानियुनि खां बचाए। फरमाए थो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, जेको इहा दुआ पढ़ंदो रब थो फरमाए पियो उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम, इन्हनि जे मथां रब जो सलाम आहे, वाह रहमा रब जी रहमत ऐं बाजब इन्हनि जे मथां थी पए, सब्र वारा ऐं जेके इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ण वारा। हाय घोड़ा वारे लाइ त कंहिं न चयो आहे त कोन्हे अलाह जो रहम थो पहुचे। उलाइका हुमुल मुहतदून, हक़ हिदायत वारा इहे आहिनि जेके क़ुर मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि था। मुंहिंजा भाइरो पंहिंजी कोशिशि करियो इहे नाजाइज़ कमनि में शिरकत तव्हांजो ज़रो बि न हुजे। इन्हनि शयुनि खां असांखे दिली तरह सां नफ़रत आहे, रीतूं आहिनि, इहे रस्मूं आहिनि। बाक़ी हुकूमत ऐं अमेरिका जी ॿी पॉलिसी आहे, उहे चवंदा त हिननि खे छॾियो, असांखे पंहिंजे मस्जिद में बि ॻाल्हाइण ते पाबंदी आहे ऐं उहो असांजे दर ते बीठा था पंहिंजी तबलीग कनि, जुलूस कढी असांजे दरवाज़े ते वेठा था कनि, उन्हनि खे मोकल आहे, असांजे मथां पाबंदी आहे, इहा उन्हनि जी पॉलिसी आहे। असां हिन खां मरूब थियण वारो कोन आहियूं, असां पंहिंजी जाइ ते पंहिंजे अहल सुन्नत वल जमात जी जाइ आहे, उन जाइ ते असां पंहिंजी जमात जी इस्लाह तरबियत करे ऐं असां इहो को क़ुसूर कोन था कयूं, इहा पंहिंजो असां फ़र्ज़ु अदाई था कयूं पिया। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना हब लना मिन लदुनका रहमह। इन अल्लाह से ॿिन्ही जाननि जी भलाई नसीब फरमा, शरनि फितननि खां बचा, बीमारनि खे तंदुरुस्ती अता फरमा, बे औलादनि खे साले औलाद अता फरमा, असांखे मर्दनि खां बचा, कर्ज़नि खां बचा। इन अल्लाह जिन हज न कयो उन्हनि खे काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमा, बेरोज़गारनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा, ॾियारी त ईमान सां मारी त ईमान सां, आख़िरत में उतारी नेकनि भलारनि सां। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद व अला